नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त साइंस एंड टेक्नोलॉजी वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी ईद बाबति हिकु भेरो ॿीहर दावा करे छॾियो। फवाद चौधरी ट्वीट जे ज़रिए ज़ुल हज जो चंड नज़र अचण जी तारीख़ ऐलान कयो आहे। वफ़ाक़ी वज़ीर चयो त 21 जुलाई ते ज़ुल हज जो चंड कराची ऐं उन जे भरपासे जे इलाइक़नि में दूरबीनियुनि वाज़े तौर ते ॾिसी सघिबो, जॾहिं त चंड केतिरनि ई कलाकनि में बिना दूरबीनियुनि जे बि ॾिसी सघिजे थो। फवाद चौधरी चयो त साइंस एंड टेक्नोलॉजी जे कैलेंडर मूजिबि ज़ुल हज ईद उल अज़हा 31 जुलाई जुमे जे ॾींहुं थींदी। वफ़ाक़ी वज़ीर चयो त चंड जो लोकेशन जे लाइ अवां रवायत ऐप बि इस्तेमालु करे सघो था। वाज़े रहे त इन खां अॻु फवाद चौधरी शवाल जो चंड नज़र अचण ऐं ईद उल फितर जी तारीख़ जो ऐलान बि अॻे ई कयो। इन जे लाइ ऐलान मूजिबि चंड नज़र अचण ते रवायत ते ईद उल फितर मल्हाई वई, पर मरकज़ी रवायत हलाल कमेटी चंड जी रोहियत ते शाहिदियूं गॾु करे शवाल जे चंड जो ऐलान कयो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।